अस्सलाम वालेकुम हाज़रीन नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट दोस्तों अची चुकी है। जी हाँ दोस्तों, सोचे रहिया हूंदो तव्हां त कहिड़ी अपडेट अची चुकी है। दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी बहितरीन अपडेट ॾींदासीं। सोडल खे जेको आहे उनजो पीउ वापसि मिलंदो आहे, पुलिस छॾे ॾींदी आहे ऐं इहो शाहनवाज़ ख़ान उनजे मथां कर्म कंदो आहे। इन हिसाब सां हुनखे सोडल खे हू क़ाबू कंदो आहे, उनजो पीउ छॾाए ॾींदो आहे। सोडल खे पनाह ॾियण जी बि ऑफर उन करे छॾी आहे। सोडल उन वटि पनाह बि तव्हां ॾिसंदो तमामु जल्द वञी वठंदो ऐं होॾां कोई उनखे हथ बि न लाहे सघंदो। अहिड़े हिसाब सां दोस्तों सोडल खां वॾा वॾा कम वठंदो शाहनवाज़ ख़ान, उनजे सौट जे ख़िलाफ़ु उनखे इस्तेमालु कंदो, मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कंदो। होॾां राज़नि वारा बि मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु थी चुका आहिनि। उन्हनि खे बि शक पइजी चुको आहे त मंसूर ख़ान जेको आहे तोतल वारनि खे उते उताक ते ॾिसी करे मंसूर ख़ान जी ते हू शक करे चुका आहिनि त हीअ केरु आहिनि ऐं हू अली ख़ान खे जंहिं टाइम उनजे हवाले कंदा मंसूर ख़ान जे। ऐं मंसूर ख़ान खे अली ख़ान चवंदो छा आहे तुंहिंजा माण्हू, हू चवंदो न मां तोखे बचायो आहे पैसा ॾेई करे। पोइ उनखे बि शक पइजी वेंदो। तोतल वारा पहिरियों उनखे भरे छॾंदा अली ख़ान खे, असां मंसूर ख़ान जा माण्हू फलाण तोखे उन क़ैद करायो, असां उनखे पुॼाइण था वञूं। अली ख़ान जा कन भरे छॾींदा। अली ख़ान जीअं वञी पुॼंदो मुराद वटि ऐं मुराद खे सिधी हक़ीक़त ॿुधाईंदो त इहे मंसूर ख़ान जा सॼा कम आहिनि, मंसूर ख़ान कमु कंदो आहे, असां नाहक शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़ु थिया ऐं सॼा कम मंसूर ख़ान जा आहिनि। यानी हू बि जेको आहे ख़िलाफ़ु थी वेंदो।